आसा महला पहला। राग आसा जे अंदर गुरु कंसा महाराज जे अंदर 31 राग आहिनि ऐं हीअ जेकी बाणी हले थी इहा राग आसा जे अंदर अचे थी। महला पहला पहिरीं पातशाही गुरु नानक देव महाराज राग आसा जे अंदर साहिब फरमाईंदा चवंदा सुण वॾा आखे सभु कोई। चवंदा हर कोई इहो ॿुधंदो आहे तॾहिं चवंदो आहे कहिड़ी शइ ॿुधंदो आहे त परमात्मा वॾो आहे, परमात्मा वॾो आहे। सुण वॾा ॿुधी करे हर कोई चवंदो आहे परमात्मा वॾो आहे। सुण वॾा आखे सभु कोई, पर तूं केतिरो वॾो आहे इहो तॾहिं ख़बर पवंदी बंदे खे, इंसान खे, के वॾा डीठा होए। चवंदा इहा तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं तोखे कोई ॾिसी सघे, तो ॾिसण खां बाद ई अंदोज़ो लॻाए सघे त तूं केतिरो वॾो आहे। के वॾा डीठा होए क़ीमत पाए न कहिया जाए। इते बि जेको न अचे थो इनखे ध्यानु ॾिजो त इहो डेली दीपक आहे। इहो ॿिन्हिनि खे न जो इशारो ॾिए थो। उहो कहिड़ो? क़ीमत, मुल। न तूं मुल सां तुंहिंजो दर्शन पाए सघिजे थो, न तुंहिंजा गुण पाए सघजनि था। न कहिया जाए, क़ीमत पाए न कहिया जाए त तूं केतिरो वॾो आहे, तूं बेअंत आहे। हे जेको सॼो शब्द आहे उहो बेअंत ॾे बयानु करे थो त परमात्मा केतिरो वॾो आहे। दुनिया कहिड़ा कहिड़ा जतन करे थी उनखे पाइण जे लाइ, उनजी सिफ़त साला जे लाइ। चवंदा क़ीमत पाए न कहिया जाए, कहणे वाले तेरे रहे समाए। पर हिते हिकिड़ी वॾी कमाल जी ॻाल्हि करे था वञनि साहिब पहिरें पद जे अंदरि। चवंदा छो त तुंहिंजो दर्शन वॾी ॻाल्हि आहे। तुंहिंजो दर्शन करण खां बाद ई ख़बर पवंदी त तूं केतिरो वॾो आहे। पर जेको तुंहिंजी सिफ़त साला, जेको तुंहिंजी रज़ा में राज़ी रहंदो आहे, हमेशह तुंहिंजे अंदरि उहो समाइजी वेंदो आहे। कहणे वाले तेरे रहे समाए। अॻिते साहिब फरमाईंदा चवंदा वॾे मेरे साहिबा, ऐं मुंहिंजा रब जी परमात्मा तूं वॾो आहीं। गहर, गहरो, गंभीरा, वॾे जिगरे वारो, गुणी गहीरा, बेअंत गुणनि जो मालिक आहे तूं परमात्मा। वॾे मेरे साहिबा, गहर गंभीरा, गुणी गहीरा, कोई न जाने तेरा केता के वॾ चीरा। चवंदा कोई नथो ॼाणे सघे त तुंहिंजे अंदरि केतिरा वॾा गुण आहिनि, कहिड़ा कहिड़ा गुण आहिनि। कोई नथो बयानु, कुझु गुण बयानु करे सघूं त सॼा गुण बयानु नथा करे सघूं, सॼी लिस्ट बयानु नथा करे सघूं। कोई चीरो बयानु नथो करे सघे त तुंहिंजो के वटि चीरा, तुंहिंजो केतिरा वॾा गुण आहिनि। रहाओ सभु सुरती मिल सुरत कमाई। सॼा मिलजी करे सुरत लॻाइण वारा, समाधि लॻाइण वारा, सभु सुरती मिल सुरत कमाई। सुरत कमाइनि था सभु क़ीमत मिल क़ीमत पाई। चवंदा कई मिलजी करे परमात्मा तुंहिंजे गुणनि जो वीचार करनि था, कोशिश करनि था त तुंहिंजे अंदरि कहिड़ा कहिड़ा गुण आहिनि। सभु सुरती मिल सुरत कमाई, सभु क़ीमत मिल क़ीमत पाई। सॼा वीचारवान तुंहिंजी गुणनि जो वीचार करनि था। अॻिते फरमाईंदा चवंदा ज्ञानी ध्यानी गुर गुर हाई। वॾा वॾा ज्ञानी, वॾा वॾा गुरु उस्ताद, गुर गुर हाई। हे सॼो जेको हिकिड़ी पंक्ति चए ज्ञानी ध्यानी, उनखां बाद गुर गुर हाई, गुर गुर हाई। इहो बि ज्ञानी जे ध्यान खे वीचार करे थो। ज्ञानी ऐं ध्यानी, वॾा वॾा ज्ञानी ऐं वॾा वॾा ध्यानी, गुर गुर हाई, कहण न जाई तेरी तिल वॾियाई। चए त जेतिरी बि पूरी ज़िंदगी गुज़री वञे तुंहिंजी सिफ़त साला कजे, तुंहिंजी वॾियाई कजे, पर पोइ बि सॼी ज़िंदगी जे अंदरि तुंहिंजी तिर मात्र ज़रे मात्र बि तुंहिंजी वॾियाई कहण न जाई, तुंहिंजी बयानु नथा करे सघूं। तुंहिंजी एॾी वॾी अथाह गुणनि जो तूं मालिक आहे, तूं एॾी वॾी वॾियाई जो मालिक आहीं। सभु सत धर्म वारा, चङे कमु करण वारा, सभु तप, पाण तपस्या करण वारा, पंहिंजे जिस्म खे तकलीफ़ ॾियण वारा, जेके इहे सम्झिया वेंदा आहिनि त परमात्मा खे तप करण सां पायो वञे थो, पाण खे तकलीफ़ ॾियण सां पायो। सभु सत, सभु तप, दानी, तपी, सभु चङियाईयां, सॼा चङा कम, सॼा गुण, सिद्धा पुरखा कीअं वॾियाईयां। वॾा वॾा सिद्ध जेके इंसान ऐं देवतनि जे विच में सिद्ध पुरख मञिया विया आहिनि, कीअं वॾियाईयां, तुंहिंजो वॾियाई करनि था। पर अॻिते फरमाईंदा चवंदा तुद विण सिद्धी किने न पाया। हिते सिद्धी चवंदा सफलता खे। चवंदा तोखो बग़ैर ऐं परमात्मा तुंहिंजी रज़ा, तुंहिंजी सिफ़त साला, तुंहिंजी गुण, चङे कम, सच ते हलण खां बग़ैर आहे इंसान, कॾहिं बि तूं सफलता नथो पाए सघे, कामयाबी ज़िंदगी में हासिल नथो करे सघे। तुद विण सिद्धी कामयाबी, सफलता किने न पाई आहे।
करम मिले ना ही ठाक रहाई है। ठाक चइबो रुकावट के मने मार्ग ठाक न पाए। चवंदा परमात्मा जी सिफ़त सां साईं उनजी रज़ा सां, उनजी रज़ा में राज़ी रहण साईं, उनजी बख़्शिशन साईं कामयाबी मिले थी ऐं उन कामयाबी में पोइ कोई भी रुकावट नथो आने सघे। ना ही ठाक रहाई है। आखण वाला क्या वेचारा, केड़ी केड़ी तुझी विचार कजे हिक ज़बान सां सिफ़ती भरे तेरे भंडारा। ऐ परमात्मा तुझा त भंडार वॾा वॾा खज़ाना भरियल आहिनि सिफ़त साला सां, तुझे गुणनि जा भंडारा भरियल आहिनि, तुझी कुदरत जा भंडारा भरियल आहिनि। केड़ी केड़ी शइ बयान कजे सिफ़ती भरे तेरे भंडारा। जिस्तू देह तिसे क्या चारा। चारा चइबो चारो खे, चाड़े खे। असां चवंदा आहियूं ॾे हाल ॿियो कोई चाड़ो आहे, ॿियो कोई चाड़ो आहे। हिते साहिब चवंदा जंहिंजे मथां तुंहिंजी बख़्शिश थी वञे न, ॿियो कोई उनजे कम में रुकावट आणण जी कोशिश करे न, कोई भी रुकावट नथो आने सघे। उन वटि कोई भी चाड़ो न आहे, छो त तुंहिंजी ताक़त आहे, अथाह आहिनि। तुंहिंजी ताक़तनि जे अॻियां बंदे जी कोई भी रुकावट अची नथी सघे। बंदे वटि कुझु भी ताक़त न आहे जेको तो वटि ताक़त आहे। चवंदा सिफ़ती भरे तेरे भंडारा जिस्तू दे, जंहिंखे सिफ़त साला जा भंडार, जंहिंखे तूं कामयाबी, जंहिंखे तूं सफलता, सच ते हलण जी ताक़त ॾेई छॾी दुनिया में। चवंदा वॾा वॾा ताक़तवर भी उन वटि कोई भी चाड़ो न हूंदो जो उन तुंहिंजी रज़ा में राज़ी रहण वारे जी जेको न उनखे जेको न हेठि करे सघे या उनखे पंहिंजे अॻे झुकाए सघे, कॾहिं भी न झुकाए सघंदो आहे। भले तव्हां इतिहास खोले ॾिसो, हर हिकु इतिहास जे अंदरि परमात्मा जे सिफ़त साला करण वारो भले केतिरो भी ग़रीब में ग़रीब, निमाणे में निमाणो आहे, वॾे में वॾे राजाउनि खे हिलाए छॾे थो। चवंदा सिफ़ती भरे तेरे भंडारा जिस्तू दे तिसे क्या चारा। अॻिते फरमाईंदा चवंदा नानक सच सवारण हारा। ज़िंदगी खे जेकर सवारणो थी, पंहिंजी आख़िरत भी सवारणी थी, त तोखे सवारण जे लाइ ॿी काई शइ जी ज़रूरत न आहे। सभ खां पहिरियों में तोखे ज़रूरत आहे सच जी। जेकर ज़िंदगी में तुंहिंजी में सच अची वियो, सच आहे ई परमात्मा, सच आहे ई गुण। चवंदा जे अगर तूं पंहिंजी ज़िंदगी में गुण खणी आए, तूं परमात्मा जी सिफ़त साला खणी आए, पंहिंजी ज़िंदगी में उथंदे वेंदे सच खणी आए, चवंदा ऐ नानक ज़िंदगी सवारण वारो, तुंहिंजी सॼी आख़िरत सवारण वारो, ज़िंदगी सवारण वारो उहो हिकु सच ई आहे। नानक सच सवारण वारा।